नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत आली इमरान आयत नंबर 149 यानी 149 खां वठी 155 ताईं तर्जुमो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो इन तुतिउल्लज़ीना अगर तव्हां फर्मा बरदारी कई उन्हनि माण्हुनि जी जिन कफ़रू कुफ़र कयो यरुद्दूकुम हू फेरे छॾींदा तव्हांखे अला आक़ाबिकुम तव्हांजी खुड़ियुनि ते यानी तव्हांखे दीन खां फेरे छॾींदा तव्हांजे दिलि में अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांजे अॻियां कंदा जो तव्हांखे बदिल करे छॾींदा दीन खे तव्हांखे दीन खां फेरे छॾींदा। फ़तंक़लिबू ख़ासिरीन पोइ तव्हांजी इहा वापसी जेका हूंदी सा ख़सारे वारी हूंदी। बलिल्लाहु बल्कि अल्लाह मौलाकुम जेको आहे मौला आहे तव्हांजो कारसाज़ आहे तव्हांजो वहुव ख़ैरुन नासिरीन ऐं हू बहितरीन मददगार आहे मदद करण वारो आहे। सनुल्क़ी फ़ी क़ुलूबिल लज़ीना अनक़रीब असां विझी छॾींदासीं दिलनि में उन्हनि माण्हुनि जे जिन अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि अनक़रीब उहे माण्हू जिन कफ़रू कुफ़र कयो उन्हनि जे दिलि में अल्लाह ताला छा विझंदो रोब हिकिड़े क़िस्म जी दहशत विझी छॾींदो बिमा अशरकू बवजह उन जे जो हुननि शरीक ठहिराया बिल्लाही अल्लाह सां गॾु मालम जिन जी न युनज़िल हुन नाज़िल कई बिही जिन जे मुतलिक़ सुल्ताननि का दलील यानी माण्हुनि अल्लाह सां गॾु अहिड़ा अहिड़ा शरीक ठहिराए छॾिया अल्लाह सां गॾु बराबरि में जिन जी अल्लाह का दलील नाज़िल न कई। व मअवाहुम ऐं ठिकाणो आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ अन्नार बाहि व बिस मथवा ज़ालिमीन ऐं केॾी न बुरी जॻह आहे उहा ज़ालिमनि जे लाइ। वलक़द ऐं अलबत्ता तहक़ीक़ सदक़कुमुल्लाहु सच कयो तव्हां सां अल्लाह वादहू पंहिंजो वादो इज़ जॾहिं तहुस्सूनहुम तव्हां कटे रहिया हुआ हुननि खे या मारे रहिया हुननि खे। हाँ जंगे अहद जे मुतलिक़ असां पढ़ी रहिया हुआसीं त इहो उन ई हुन में कंटिन्यूएशन में हली रहियो आहे किसो जेको इज़ तहुस्सूनहुम जॾहिं तव्हां कटे रहिया हुननि खे यानी मुसलमान काफ़रनि खे जॾहिं मारे रहिया हुआ बि इज़्नी ही हुन जे इज़्न सां कंहिंजे अल्लाह जे इज़्न सां अल्लाह जे हुकुम सां हता एसिताईं जो इज़ा जॾहिं फ़शिलतुम पुस्त हिम्मती ॾेखारी या बुज़दिली ॾेखारी तव्हां मां कुझु माण्हुनि तनाज़अतुम ऐं तव्हां झगड़ण लॻा पाण में फिल अमरे मामले में व असैतुम ऐं नाफ़रमानी कई तव्हां मिम्बादी उन खां पोइ मां अराकुम जॾहिं ॾिठी तव्हां या ॾेखारी वई तव्हांखे नज़र अची वियो तव्हांखे मां तुहिबून जेको तव्हां पसंदि कंदा हुआ मिन तव्हां मां मई युरीदु दुनिया कुझु अहिड़ा आहिनि जिन दुनिया चाही व मिनकुम ऐं कुझु अहिड़ा मई युरीदुल आख़िरा जिन आख़िरत चाही। हिन में जेको ॿुधाए रहियो अल्लाह ताला त जंगे अहद में शुरू में मुसलमान ई ग़ालिब रहिया पोइ उन खां पोइ छा थियो जो हिकिड़ो 50 माण्हुनि जी हिकिड़ी टोली खे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोर्चा बंदी करे हिकिड़ी टकरी ते मुक़ररु कयो पहाड़ जे मथे वारे हिसे ते उन्हनि खे इहो फरमायो त भले तव्हां ॾिसो त जंग असां खटे विया आहियूं या हारे विया आहियूं पर हिन जॻह तां तव्हांखे न आहे हटिणो सख़्ती सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे मना कयो त कुझु बि थिए तव्हां हिन जॻह तां न हटिजो। पर जॾहिं मुसलमाननि ॾिठो त हाणे मुसलमान ग़ालिब थी विया आहिनि ऐं हू माल गनीमत जेका सो वो समेटे रहिया आहिनि त हू बि हुतां काफ़ी सारा जेको आहे 50 मां 40 जेके हुआ से उन तरफ़ डोड़ण लॻा 10 जेके हुआ साहबा किराम से मज़बूती सां उते ॼमी रहिया बाक़ी कुझु हुननि मां हटी विया उन जॻह तां यानी हुननि खे मना बि कयो तनाज़त उन ई बारे में आहे त जेको तव्हां झगड़ो करे रहिया हुआ पाण में हिकिड़ा रोके रहिया हुआ त पाण सां वसल्लम मना कयो आहे हितां न आहे हटिणो पर कुझु जेके आहे उन्हनि जो ख़्यालु हो त जंग हाणे असीं जीते चुका आहियूं तंहिं करे हटण में को हर्ज न आहे असेतुम यानी तव्हां नाफ़रमानी कई यानी पाण सां वसल्लम मना कयो पर उन जे बावजूदि हू हुतां हटी विया त उहो अल्लाह ताला फरमाया आहिनि ऐं मां अराकुम तुहिबून तव्हांखे ॾेखारियो जेको तव्हां पसंदि कंदा यानी छा पसंदि कंदा आहिनि हर कोई ज़ाहिर फ़तेह पसंदि कंदो आहे यानी हुन ॾिठो त जंग कामयाबु थी विया आहियूं असीं ग़ालिब अची वियासीं ऐं माल गनीमत ॾिठो जेको इंसान खे माल सां ई फितरी तौर ते हर इंसान खे माल सां मोहबत हूंदी आहे
त अल्लाह ताला फरमाए रहिया आहिनि त जेको तव्हां ॾिठो, जेको तव्हां पसंदि कंदा हुआ त यानी कुझु अहिड़ा हुआ जेके दुनिया जे लाइ इरादो कयो, ऐं कुझु अहिड़ा जिन आख़िरत जो, जेके उते ॼमी रहिया उन्हनि जो इरादो आख़िरत जो ई हो। सुम उन खां पोइ छा थियो आहे अॻियां, सरफ़कुम अनहुम फेरे छॾियो तव्हांखे उन खां अल्लाह ताला लियबतलियकुम ताकी हू आज़माए तव्हांखे, वलक़द ऐं अलबत्ता तहक़ीक़ अफ़ा अनकुम पोइ बि हुन माफ़ करे छॾियो तव्हांखे, वल्लाहु ऐं अल्लाह ज़ू फ़ज़्ल अलल मुमिनीन ऐं अल्लाह वल्लाहु ज़ू फ़ज़्लिन अलल मुमिनीन ऐं अल्लाह वॾे फ़ज़ल वारो आहे, करम वारो आहे मोमिननि जे मथां। इज़ जॾहिं तुसइदून तव्हां डोड़ी रहिया हुआ, चढ़ी रहिया हुआ, वला तलवून ऐं न तव्हां ॾिसी रहिया हुआ, मुड़ी रहिया हुआ, अला अहदिन कंहिं बि हिक जी तरफ़, यानी जॾहिं अफ़रा तफ़री मची वई जंग में, हुननि साहबा जेके टोली ते मोर्चा बंदी करे पाण सां वसल्लम विहारिया, जॾहिं उहे उतां हटी विया, सिर्फ़ु 10 खां सवा सभु हटी विया, ऐं हू त हिकिड़ी क़िस्म जी काफ़रनि खे वापसि मौक़ो मिलियो, ऐं हुननि मुसलमाननि खे अॻियां ऐं पोयां ॿिन्ही तरफ़ खां काफ़रनि जे मुसलमाननि जे मथां अची चढ़ाई कई। उन टाइम जंग जे मैदान में हिकिड़ी क़िस्म जी अफ़रा तफ़री मची वई। त अल्लाह ताला फरमाइनि जॾहिं तव्हां चढ़ी रहिया हुआ, यानी पहाड़नि ते हेॾां होॾां भॼी रहिया हुआ, ऐं न तव्हां मुड़ी ॾिसी रहिया हुआ, अला अहदिन कंहिं बि हिक खे, व रसूल यदउकुम ऐं रसूल जेको सॾे रहियो तव्हांखे, फ़ी उख़राकुम तव्हांजे पोयां खां, फ़ असाबकुम त पहुतो पोइ तव्हांखे ग़मन बेग़म ग़म जे मथां ग़म, लिकैला ताकी न तहज़नू तव्हां थियो ग़मगीन, अला मा फ़ातकुम जेको फ़ौत थी वियो तव्हां खां, जेको हटी वियो तव्हां खां, वला मा असाबकुम ऐं जेको पहुतो तव्हांखे, वल्लाहु ऐं अल्लाह ख़बीरुम बिमा तामलून ख़ूब ख़बर रखे थो उनजी जेको तव्हां अमल करे रहिया आहियो। यानी ग़म जे मथां ग़म छा पहुतो, यानी इन मुसलमाननि खे पहिरीं त ॾिठूं त ग़ालिब हुआ, पोइ न, पोइ जॾहिं आया त पोइ काफ़रनि जो वापसि हमिलो थी वियो। हिकिड़ो ग़म त मुसलमान काफ़ी शहीद थिया, ॿियो त पाण सां वसल्लम जी शहादत जी उफ़वाह बि हिन जंग में फैलिजी, उहो बि हिननि खे ग़म पहुतो। ॿियो ग़म इहो त माल गनीमत ऐं जेका फ़तह हुई नाकामी में पे बदिलजी, इहे सभु ग़म जे मथां ग़म हुननि खे ॾिसणा पिया। तंहिंजे करे अल्लाह चए पियो त इहा आज़माइश इन लाइ हुई त तव्हां वधीक हौसलो पकड़ियो, बर्दाश्त सिखो करणु, ऐं अल्लाह ताला ख़ूब ॼाणे थो जेको तव्हां अमल करे रहिया आहियो। सुम पोइ अंज़ल अलैकुम हुन नाज़िल कई तव्हांजे मथां, मिन बादि ग़मिन उन ग़म खां पोइ, अमनतन अमन, नुआसन हिकिड़ी क़िस्म जी ऊंघ, हिकिड़ी क़िस्म जी निंड हल्की यग़शा जेका छाइजी वई, ताइफ़त मिनकुम हिकु गिरोह तव्हां मां ई हिकिड़े गिरोह जे मथां, अल्लाह ताला अमन वारी हिकिड़ी ऊंघ जंहिं ढके छॾियो, छाइजी वई मथां हिकिड़े गिरोह जे तव्हां मां ई, व ताइफ़तूं क़द अहमतहुम ऐं हिकिड़ो गिरोह जेको हो तव्हां मां, जेको अलबत्ता उहो छा करे रहियो, उन्हनि खे सिर्फ़ु फ़िकर लॻी पई हुई हुननि खे अनफुसम पंहिंजी ई जानुनि जे बारे में, यज़ुन्नून बिल्लाहि ग़ैरल हक़ ऐं जेके गुमान करे रहिया हुआ अल्लाह जे बारे में बग़ैर के हक़ जे, ज़न्नल जाहिलियत वारा गुमान, यानी ग़लति क़िस्म जूं ॻाल्हियूं अल्लाह जे बारे में मनसूब करे रहिया हुआ। हिकिड़ो गिरोह अहिड़ो थी वियो, यानी मुनाफ़िक़ जेके हुआ, यक़ूलून हू छा चई रहिया हुआ, हल लना छा आहे असांजे लाइ, मिनल अमरी यानी मामले में कुझु इख़्तियार असांजे लाइ बि आहे, यानी असांखे बि कुझु करण जो आहे, इख़्तियार आहे, मिनशेन कुझु बि, कुल इन्हनि खे ॿुधाए छॾियो, इनल अमर बेशक इख़्तियार, कुल्लहू सॼो जो सॼो, लिल्लाही अल्लाह ई खे आहे, युख़्फ़ून हू लिकाए रहिया हुआ, केरु मुनाफ़िक़, फ़ी अनफ़ुसिहिम पंहिंजे दिलनि में अंदरि, मां ला युबदून जेको हू न ज़ाहिर करे रहिया हुआ, लक तव्हांजे मथां, यक़ूलून हू छा चई रहिया हुआ, लोकान अगरि हुजे हा लना असांजे लाइ, मिनल अमरी मामले में कुझु इख़्तियार, शयुनि कुझु बि, मां क़ुतिलना न असां हिते क़तल थियूं हा हुना हिन जॻह ते, कुल इन्हनि खे ॿुधाए छॾियो, लो कुंतुम अगरि हुजो हा तव्हां, फ़ी बुयूतिकुम पंहिंजे घरनि में, लबरज़ल लज़ीन अलबत्ता ज़रूरु निकिरी पवंदा हा उहे माण्हू, कुतिब लिखियो वियो, अलैहिम जिन जे मथां, क़तल थियणु, इला मदाजिम पंहिंजी क़तलगाहुनि जी तरफ़, यानी जंहिंजे लाइ मौत जो वक़्तु लिखी चुको हो, यानी मुक़ररु हो, उहो उन वक़्त ते उन क़तलगाह जी तरफ़ पाणे ई ॿाहिरि निकिरी अचे, या कंहिं न कंहिं बहाने सां मौत उनखे उन जॻह ते पहुचाए छॾे हा। वलियबतली अल्लाहु ऐं अलबत्ता आज़मायो अल्लाह माफ़ी सुदूरिकुम जेको तव्हांजे दिलनि में हो, वलियु महिस फ़ी माफ़ी क़ुलूबिकुम ऐं ताकी हू पाक करे
ख़ालिस करे जेको कुझु तव्हांजे दिलनि में हो। वल्लाहु अल्लाह अलीमुन ख़ूब ॼाणण वारो आहे बिज़ात सुदूर सीननि जे राज़नि खे। इन लज़ीन तवल्लो बेशक उहे माण्हू जेके फिरी विया मिनकुम तव्हां मां यौमल तक़ल जमआनी उन ॾींहुं जॾहिं आम्हूं साम्हूं थियूं ॿ जमातूं, यानी हिकिड़ी मुसलमाननि जी हिकिड़ी काफ़िरनि जी। जंग अहद जे बारे में आहे त जॾहिं इहे ॿ गिरोह पाण में आम्हूं साम्हूं थिया, कुझु माण्हू हुआ जेके तव्हां मां फिरी विया। इन मस्तज़लहुम शैतान बेशक फिसलायो उन्हनि खे शैतान बिबादी मां कसबू बाज़ उन्हनि जे पंहिंजे अमलनि जे करे। वलक़द अलबत्ता तहक़ीक़ अफ़ल्लाहु अन्हुम माफ़ करे छॾियो अल्लाह उन्हनि खे। इन अल्लाह बेशक अल्लाह गफ़ूरुन हलीम तमामु बख़्शण वारो तमामु बुर्दबार आहे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।